अस्सलाम वालेकुम। अच्छा क्लास ही जेको साम्हूं क्वेश्चन स्क्रीन ते नज़र अचे थो, इहे हिकिड़े स्टूडेंट्स क्वेश्चन मोकिलियो आहे। उन पुछियो सर अहिड़े टाइप जा असीं क्वेश्चन्स कीअं हल करे सघूं था। ठीकु आहे, अहिड़े टाइप जा जहिड़े बि क्वेश्चन अचनि घबराइण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। हिन खे असीं अॼु असां मिंटनि में न बल्कि सेकंडनि में हल कंदासीं। ठीकु आहे, हीउ जेको क्वेश्चन आहे इहो रिलेटेड आहे बार्ड मास रूल सां। ठीकु आहे, बार्ड मास रूल जेकॾहिं नथो अचे त इंशाल्लाह कोशिशि कंदासीं उन जो कॉन्सेप्ट बि ॾींदासीं, उन सां जेके बि रिलेटेड क्वेश्चन्स आहिनि उहे बि हल कंदासीं। ठीकु आहे, हाणे सभ खां पहिरियां हिते जेको लफ़्ज़ आयल आहे ऑफ, ॾिसो ऑफ माना जो, जेको ऑफ आहे इन खे कटे करे असीं मल्टीप्लिकेशन जो सिंबल ॾींदा आहियूं। यानी ऑफ जो जॾहिं बि इस्तेमालु काथे अचे उन खे कटे करे मल्टीप्लिकेशन ॾियणी आहे, यानी ऑफ जो मक़सदु इहो आहे त मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे, हे घणो आहे 6/3, हे मल्टीप्लिकेशन, हे 8। हाणे हिते वंड आहे, ॾिसो वंड में माना जेकॾहिं तव्हां हल कंदव त थोरो तव्हांखे हिसाब जेको आहे लेंदी थी वेंदो ऐं कुझु ॾुखियो बि लॻंदो। पोइ छा आहे, इन जो थोरो तरीक़ो इहो आहे त वंड खे ज़रब में चेंज कयो, वंड खे ज़रब में चेंज कयोसीं। जॾहिं हिन खे वंड खे ज़रब में मटाईंदासीं त जेको अंश आहे इहो छेद में हली वेंदो, वरी छेद वारे मथे अंश में हली वेंदो, यानी 2/8 रेसिप्रोकल यानी इनवर्स उबतो थी वेंदो। ठीकु आहे, जेको कड़ो उबतो अणपूर थी वेंदो, जेको वंड खां बाद में मिलियल हूंदो। हाणे ॾिसो ही 8 हिते आम साम्हूं ख़तमु थियनि था, ख़तमु करे छॾियो। ठीकु आहे, बाक़ी घणो बचियो, हिते ट्रिकी हिकिड़ो हिन ते बि लॻे थो, हिन ते बि एक ट्रिकी, हे बि ट्रिकी। ठीकु आहे, हाणे हिते छा बचियो, ॿिनि खे ॿिनि सां ॿ काई 4, हे 1 आहे छो त 1 8 न लॻो, 1 खे 1 सां ज़रब कंदासीं जवाबु साॻियो ईंदो 1। चेंज हेठां हिकिड़ो सम्झी वञिबो आहे, लिखण जी ज़रूरत काई न आहे। ठीकु आहे, हे जवाबु आहे 4। अहिड़े टाइप जा क्वेश्चन्स ईंदा रहंदा आहिनि, ख़ासि करे जेके पुलिस जूं टेस्टियूं थींदियूं आहिनि उन्हनि में अहिड़े टाइप जा क्वेश्चन्स ईंदा रहंदा आहिनि। ऐं ॿी शइ इहा आहे त जेकॾहिं अगरि तव्हांखे को रिलेटेड अहिड़ो क्वेश्चन आहे मूंखे मोकिलींदव, कोशिशि कंदुमि त मां हुनखे हल कंदुमि ऐं उनजे हिसाब सां टाइम टेबल जेको आहे मां तव्हां सां शेयर कंदुमि ऐं बाक़ाइदा असीं जेको बेसिक शयूं जेके कॉन्सेप्ट बि ॾींदासीं ऐं मैथ जे हवाले सां इंग्लिश जे हवाले सां जेको क्वेश्चन आहे जेको थी सघियो असां हुनखे हल कंदासीं।